गुड्डू थर्मल पावर हाई ट्रांसमिशन के स्विच यार्ड में फनी खराबी सबब बाहि लगी वही। 500 केवी हाई ट्रांसमिशन लाइन में धमाको। गुड्डू थर्मल पावर हाउस अख्तियारनि मूजिब कोहिड़े सबब फनी खराबी पेश आई। बाहि ते फौरी तौर ते ज़ाब्तो आंदो वियो। बाहि लगण सबब 50 केवी जूं 3 लाइनूं ट्रिप थी वयूं। फनी खराबी सबब सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि खे बिजली जी फरहामी मुअत्तल थी वई। बिजली बहाल करण जूं कोशिशूं जारी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहिड़े जो राज, थधि में वाध सबब माण्हू घरनि ताईं महदूद। कार वहिंवार मुतासिर। कुबुल सईद खान, बांदी, भिरिया रोड, बहराम में कोहिड़े सबब नज़र जी हद घटिजी वई। रतुदेरो, सगियूं ऐं ॿियनि शहरनि में कोहिड़े सबब थधि में वाध। दोदापुर, नवदेरो, मनहड़ो, लालूराम, गाजी खावड़ ऐं अहमदपुर में बि कोहिड़े सबब ज़िंदगी मुतासिर। एयर क्वालिटी इंडेक्स जे दर्जे बुंदी में कराची गदलनि शहरनि में 5 नंबर ते अची वियो। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि कोहिड़ो बरक़रार। मुख़्तलिफ़ हंधनि ते मोटरवेज़ खे बंदि पिणु कयो वियो। आम चूंडनि में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि जी नामज़दगी काग़ज़नि जी मंज़ूरी या रद्द करण वारनि फ़ैसिलनि ते अपील अॼु खां दाख़िल थी सघंदी। रिटर्निंग ऑफिसरनि जे फ़ैसिलनि ते अपीलनि जो अमल 3 जनवरी ताईं जारी रहंदो। इलेक्शन ट्राइब्यूनल अपीलनि ते 10 जनवरी ताईं फ़ैसिला कंदा। उम्मीदवार पंहिंजा नामज़दगी काग़ज़ 12 जनवरी ताईं वापसि वठी सघंदा। खेनि चूंड निशान 13 जनवरी ते ॾिना वेंदा। सिंध सूदो सॼे मुल्क में आम चूंडूं 8 फ़रवरी ते थींदियूं। तहरीक इंसाफ जे बानी जा लाहौर ऐं मियांवाली मां नामज़दगी काग़ज़ रद्द। PTI चेयरमैन शाह महमूद कुरैशी, संदसि पुट ज़ैन कुरैशी ऐं धीउ मेहरबानो जा फार्म रद्द कया विया। आज़म स्वाती, ज़ुल्फ़ी बुखारी, अली मोहम्मद खान, डॉक्टर यास्मीन राशिद ऐं मोहम्मद आतिफ जा नामज़दगी फार्म बि रद्द थिया। सरदार अख्तर मिंगल, शेख रशीद, हम्माद अज़हर, आमिर डोगर, परवेज़ इलाही, कैसर इलाही, मोनस इलाही, सुमैरा इलाही, असद कैसर, अली अमीन गंडापुर, महमूद रशीद, मुराद सईद ऐं शहरियार आफ़रीदी जा नामज़दगी काग़ज़ रद्द। बैंक डिफ़ॉल्टर हुजण ते GDA अॻुवां डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा, डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा ऐं संदसि पुट हस्साम मिर्ज़ा जा नामज़दगी काग़ज़ बि रद्द कया विया। लाहौर में नून लीग के कायद नवाज शरीफ, नून लीग के सदर शहबाज शरीफ, चीफ ऑर्गेनाइजर मरियम नवाज, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जा नामज़दगी काग़ज़ मंजूर। जहांगीर तरीन, सिराजुल हक चौधरी मंजूर। खुर्रम दस्तगीर, एजाज शाह, फवाद चौधरी, राणा तनवीर हुसैन, जावेद लतीफ़, खुर्रम शहजाद, मखतूम जावेद हाशमी ऐं समसाम बुखारी जा नामज़दगी काग़ज़ बि मंजूर कया विया। रिटर्निंग ऑफिसर अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सैयद काइम अली शाह, मंजूर वसाण, मुनवर वसाण ऐं सरदार मोहम्मद बख्श महर जा फार्म बहाल करे छॾिया। सैयद मुनीर हैदर शाह, रोशन बुरड़ो, सैयद बच्चल शाह, सैयद जावेद शाह जिलानी, सैयद राशिद शाह राशिदी, सैयद गुल मोहम्मद शाह, इसहाक लगारी, शफ़क़त महेसर ऐं ॿियनि जा नामज़दगी काग़ज़ बहाल थिया। खिपरो में वहशी जवाबदार पारा 7वीं क्लास की शागिर्दियाणी सां जिनसी ॾाढाई। ईसाई कॉलोनी में वहशी जवाबदार साजन ईसाई पारां शागिर्दियाणी अंजलि धीरचंदर सां जिनसी ॾाढाई। नींगरी जी रड़ियुनि ते पाड़े वारनि पहुची जवाबदार खे सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती रिपोर्ट में नींगरी सां ॾाढाई जी तस्दीक थी आहे। पीर जो ॻोठ में शाहपुर पाड़े मां 1.5 वरियनि जी मासूम ॿारड़ी जो गटर मां लाश हथ मिशल थी। शाकिर राजपुर जो लाश गटर मां कढी संदसि घर आंदो वियो। वारसनि जो चवणु आहे त ॿारड़ी खेॾण लाइ घरां निकिरी वई हुई, जंहिंजो लाश गटर मां मिलियो आहे। वाही पांदी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मलेरिया ते ज़ाब्तो न आयो। वधीक हिकु ॿारड़ी मलेरिया विझे फौत। ॻोठ पीर बख्श लाशारी में 5 सालनि जी ॿारड़ी नसरीन बरहमाणी मलेरिया विझे फौत। काशे में वधंदड़ मलेरिया ते ज़ाब्तो आणण लाइ सिहत खाते पारां के बि जुग अवपाब न वरिता विया। मासूम जानियूं ज़ाया थियण रोज़ जो मामूल बणियो।
गंबत वेझो कचेवारे इलाइक़े में मुबैना तौर अगवा थियल 4 ॼणा बाज़ियाब। पुलिस मोहम्मद उमर उजण, बशीर शफ़ीक मोहम्मद उजण ऐं परवेज़ शेख खे वारसनि हवाले करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त चइनी ॻोठाणनि खे जतोई बिरादरीअ जे हथियारबंदनि खां वापसि करायो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस ट्रैक्टर ट्राली अञा वापसि नाहे कराई। सुभाणे ताईं मोहलत घुरी वई आहे।